नंदे शहर जा रहवासी पीअण जे साफ़ पाणीअ लाइ वाजाइनि था, दाहिनि था, एहतिजाज कनि था, पर संदन वाहुर लाइ को बि अॻिते नज़र नथो अचे। 30,000 खां मथे आबादीअ वारे नंदे शहर जे वार्ड नंबर 2 जे चांडिया, अंसारी ऐं मल्ला मोहल्ले जा रहवासी गुज़िरियल 4-5 सालनि खां पीअण जे साफ़ पाणीअ लाइ ॿाकारींदा रहिया आहिनि। मोहल्लनि में पाणी न पहुचण करे रहवासी सख़्तु परेशान आहिनि। वाटर सप्लाई जो पाणी न पहुचण करे पैसनि ते पाणी ख़रीद कनि था। हिकु तरफ़ साणुनि इहा मुसीबत आहे त ॿिए तरफ़ 4 किलोमीटर परे अली वाह मां पाणी पाइपलाइन ज़रिए हासिलु कनि था। उन लाॻापियल मोहल्लनि में के त अहिड़ा बि ग़रीब माण्हू रहनि था जिन खे पाइपलाइन छिकराइण जी सघ नाहे, जंहिं करे औरतूं ऐं ॿारड़ा 4 किलोमीटर पंधु करे गर्मियुनि तोड़े सर्दियुनि में वाह मां पाणी भरीनि था। नंदे शहर में समूरे शहर के पानी फ़राहम कंदड़ वाटर सप्लाई जा 2 तला 1985 में तमीर कया विया हुआ। उन वक़्तु नंदे शहर जी आबादी सिर्फ़ 5,000 माण्हुनि ते मुश्तमिल हुई, पर हाणे इहा आबादी 6 ते वधी 30,000 माण्हुनि खां वधी चुकी आहे। पर 32 सालनि जे वॾे वक़्तु गुज़रण बावजूदु वाटर सप्लाई जे 2 तलाउनि जी न त का मरम्मत कराई वई ऐं न ई 30,000 खां मथे आबादी थियण करे का नई वाटर सप्लाई स्कीम ॾिनी वई। जॾहिं त हिन 1985 में तामीर थियल वाटर सप्लाई स्कीम मुकमल तरह नाकाम बणिजी वई आहे ऐं तलाउनि जे चौधारी गैर ज़रूरी गाह ऐं वण हुजण सबबि शहर खे फ़राहम थींदड़ पाणी गंदो ऐं बदबूदार थी वियो आहे। पर उन जी सफ़ाई लाइ न त को बंदोबस्तु कयो थो वञे, न ई को नए तलाउ जी का तमीर थिए थी। पानी कोने मोहल्ले में असां करो ॿियो कयो ॾिसो ई पाण किना पानी ज़रो छुक भी कोने पीअण जे लाइ पूरो पानी वञे वाहन में पानी लूड़ पानी मायूं भरो त पहिरियों असांजो मसलो आहे पानी जो। पानी असां वटि 3 खां 4 सालनि ताईं आहे ई कोन। तव्हां कंहिं बि शहर जे चङे मौजूद माण्हू खे वठी असांजे पाड़े जो विज़िट करायो, अगरि 3 सालनि में असां वटि थोरो बि पाणी जो आयो हूंदो असां ॾोह जा ॾुआरी आहियूं। 3 सालनि में असां वटि पाणी न आयो आहे, न पाणी सां गॾु असां वटि केरु पुछणु कोन आयो आहे तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि। तव्हां हीउ ॾिसो केॾो पघर आहे, हींअर केतिरी गर्मी आहे। इन गर्मी जे बावजूदु घर में पाणी जी लप कोन आहे। असां ॾेर शायनि जूं टांकियूं पलटियूं पिए, जंहिंजा शाहिद शहर जा गवाह मौजूद माण्हू आहिनि। अॼु बि पाणी अचे थो, वॾनि शाहिनि ताईं अचे थो, घरनि ताईं अचे थो, उन्हनि खे का बि तकलीफ़ कोन आहे, उन्हनि जे लाइ को मसइलो कोन आहे। लाइट कल्ह राति खां असां वटि लाइट कोन आहे। छाजे करे लाइट कोन आहे? असांजो फेस कोन वियो आहे। असांजो हिकिड़ो जंपर उॾामी वियो, जंहिंजे ठाहिण लाइ को वापडा जो अमलो तयारु कोन आहे। छो? असीं ग़रीब आहियूं, असां हुनखे वोट ॾेई चाढ़ियो आहे। अगरि इहो ई फेस कंहिं वॾेरा शाही जे घर जो वञे हा त 5 मिंटनि में लॻी वञे हा। असां वटि केरु अचण लाइ तयारु कोन्हे। असां वटि पाणी जो हिकिड़ो कतिरो बि हिन वक़्तु कोन आहे। हितां खां तव्हां सोचो असांखे केतिरो 4 खां 5 किलोमीटर वाह आहे परे। असीं हाणे हींअर पंहिंजूं नियाणियूं मोकिलियूं पाणी भरण लाइ। तव्हांखे ख़बर त पवे त पाणी जी ज़िलत केतिरी ख़राबु हूंदी आहे। असीं पंहिंजा ॿार रवाना करियूं वाहन ते वञी पाणी भरी, 3 ॾींहं थी विया आहिनि असीं वेंदा कोन यार। हिन गर्मी में अगरि हिकिड़ो ॾींहुं बि न वेंचिजे त कहिड़ी हालत थींदी? तव्हां पंहिंजी ख़ुदि जी हालत ॾिसो, तव्हांजूं टांकियूं पलटनि पियूं। अगरि उहा पलटण खां बावजूदु असांखे पाणी नथो मिले त इहा यार छा थो चई सघिजे? हिन ते सभु शहर जा मौजूद माण्हू आहिनि। हितां 24 कलाक उनजो रस्तो आहे, हितां गुज़रनि था, ॾिसनि था। असां हुन सां घोड़ा कई, हर हिकु विया आहियूं। इहो जवाबु आहे बाबा तव्हां वटि पाणी पेचंदो 3 सालनि में पेचंदो यार। 3 सालनि में वाटर सप्लाई ताईं अगरि कतिरो थी अचे त 3 सालनि में असां वटि पाणी पेची वञे, पर असां वटि पाणी कोन पिए थो ऐं ना ई पेचंदो। असांखे का बि उमेदु कोन्हे। तव्हां आया आहियो, तव्हां असांखे इंसान सम्झो आहे तॾहिं आया आहियो, पर हे असांखे इंसान बि कोन था सम्झो। असांखे हिते बुनियादी तकलीफ़ूं आहिनि। न असां वटि पाणी आहे 2-2.5 साल खां वठी, न को पाणी अचे ई कोन थो, नलकनि में बि कोन थो अचे। लाइट जो प्रॉब्लम, लाइट आहे ई कोन। हींअर बि 24 कलाकनि में असां वटि त लाइट आहे ई कोन। ऐं जंहिंखे खणी चऊं था आहे निमाईंदा ॿिया चा हे हो, हितां जा मक़ामी जेके माण्हू वॾेरा शाही वारो निज़ाम लॻो पियो आहे। माशाल्लाह वीचारा वोटनि वारा बि अचनि था। असीं त नारा हणियो वोट बि ॾियूं, पर 5 साल खां पोइ वरी उहे साॻिया हमारा वरी ॿिया कपिड़ा पायो अचो न। ऐं असांजी केरु ॿुधण वारो को आहे कोन। हिते वियासीं TO मूं वटि वियासीं, शहर जा जेके मेन माण्हू ज़िम्मेवार उन्हनि वटि बि वियासीं, पर वञूं था या घोड़ा या से करियूं था, न असां वटि पाणी आहे, न असांखे लाइट जी सहूलियत आहे, न गटर सिस्टम, नालियूं भरिजो वञनि। कंहिंखे चऊं को ॿुधण वारो न आहे। पंहिंजी मदद पाण कयूं था, वाहन था पाणी भरियो अचूं। नंढड़ा मासूम ॿिया चा वीचारा पाणी लाइ तड़पनि पिया, को माण्हू ॿुधण वारो कोन्हे। असां वटि पाणी जो प्रॉब्लम तक़रीबन 4 साल खां 3 साल खां वठी हले पियो। असांखे को बि शक जो आहे उते इंसान वांगुरु नथो सम्झे, न इंसान थो सम्झे असांखे। असां वटि नालियुनि जो प्रॉब्लम आहे। चलो ठीकु आहे, असां उहो बढ़िया में तव्हां हींअर ॾिसो, हींअर मां वियो आहियां ॿाहिरि वाह ते, उतां वेंझी आयो आहियां ऐं हीअ तव्हां ताज़ो ॾिसो पिया। असां वटि पाणी जो बहिरान तमामु घणो आहे। असांजे शहर में 4-5 पार्टियूं अहिड़ियूं आहिनि जिन जूं टांकियूं
ओवर टॉप आहिनि। तव्हां इहो सम्झो त नंढे शहर में पाणी कंप्लीट पइजी हलियो, कंहिं बि ग़रीब सां हुननि जो को बि सहकार कोन्हे। असांजे हिन मोहल्ले में पाणी जेको आहे सो मुसलसल 3 खां 4 साल ताईं बिल्कुलु न आयो आहे। ऐं पाणी यार तव्हां एतिरो अंदाज़ो लॻायो कम से कम जेको पाणी आहे सो ठीकु आहे हिकिड़ो महीनो 6 महीना 8 महीना 4 साल खां वठी छा असां फीसूं कोन था ॾियूं? छा असां हिते इंसान कोन आहियूं? असां हिन में सहकार कोन था ॾियूं? न, सभु कुझु ॾियूं था। तंहिं हूंदे बि हिन पासे सिर्फ़ु शायदि को बि इंसान कोन थो रहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा लाइट जे लाइ ख़ासि करे तव्हां ॾिसो त सिंगल लाइन लॻी पई आहे जंहिंमें न्यूट्रल कोन्हे। दुनिया में किथे बि तव्हां ॾिसो वोल्टेज जी कमी ज़रूरु हूंदी आहे, पर असां वटि सिर्फ़ु 4 घर आहिनि जिन्हनि में 20 वोल्टेज खां वधीक कोन पियो अचे। तव्हां सां लॻाए 220 असांखे कोन था खपनि, कम से कम 100 वाट त असांखे ॾियो। जिते पाणी जो प्रॉब्लम आहे, लाइट जो प्रॉब्लम आहे, चलो लाइट कोन हूंदी का ॻाल्हि कोन्हे, असीं बतियुनि ते गुज़ारो करे वेंदासीं, पर पाणी खां सवाइ छा करियूं? असां मर्द त ॿाहिरि वञी रोड ते वञी किथे वाह ते वञी उते वेंदी था अचूं, पर बाक़ी घर वारा उहे केॾांहुं वञनि। अंदाज़ो लॻाए 4 साल खां वठी असां इहो प्रॉब्लम लॻो पियो आहे। असांखे 3, साढा 3, 4 साल जे लॻभॻि टाइम थियो आहे असां वटि पाणी कोन थो अचे। असां हर वॾेरे वटि विया आहियूं, हर शहर जे चङे मुड़ुस खे चयो हुआसीं ऐं उन्हनि इहो ई चयो आहे साईं तव्हां वञो पाणी पहुचंदो, पर लेकिन असां वटि पाणी जी लप कोन्हे। हेॾी क़यामत जहिड़ी गर्मी आहे, हेॾी शदीद गर्मी आहे जो असांजा घर में ॿार बचा वीचारा दर बदर लॻा पिया आहिनि। महिरबानी करियो असांखे पाणी ॾियो, असांजी इहा मजबूरी आहे, इलाही असांखे तकलीफ़ आहे, असांजो इहो मसइलो हल कयो वञे। 4 साल थिया आहिनि असां वटि पाणी जो डुक न आहे। असीं पाणी लाइ तमामु घणा परेशान आहियूं। शहर वारनि खे असां हर सियासी माण्हू खे चयो पर को माण्हू ॿुधण लाइ तयारु न आहे। इन लाइ जो असीं ग़रीब आहियूं, हीउ ग़रीबनि जो मोहल्लो आहे, हिते को बि अमीर न आहे। उन लाइ असीं परेशान आहियूं। घराए महिरबानी असांखे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे। उन सां गॾु असां वटि बिजली जो वॾो मसइलो आहे, गटर लाइन जो वॾो मसइलो आहे, गटर लाइन जो को सिस्टम न आहे। एतिरे क़दर जो असीं जॾहिं बरसातूं पवंदियूं असांजा ॿार बचा जेके नंढा नंढा उहे पाणी खणण लाइ वाह ते वञनि था। हिते असां वटि अहिड़ो को सिस्टम कोन्हे, अहिड़ो को चङो मुड़ुसु कोन्हे जो असां वटि हीअ असांजो मसइलो हल करे। जॾहिं इलेक्शन जो टाइम अचे थो हर पार्टी जो माण्हू अचे थो, इहो ई वाइदो करे वञे थो असांजो दौरु अचे तव्हांखे हीअं करे ॾींदासीं, तव्हांखे बिजली ॾींदासीं, तव्हांखे पाणी ॾींदासीं। वरी उहो माण्हू असीं 5 साल खां पोइ था ॾिसूं। ख़ुदा सां ते तर्स कयो वञे, महिरबानी थींदी। 5 साल खां वठी असीं एतिरो परेशान आहियूं जो शहर वारनि खे हिकु हिकु माण्हू खे असां चयो आहे, पर असांजो को ॿुधण लाइ तयारु न आहे। सभु इंसान भाउ आहियूं, हर इंसान खे जेके ज़रूरत शयूं आहिनि सभु ज़रूरी आहिनि, पर असीं माशाअल्लाह 2-3 सालनि खां वठी पाणी लाइ महिरूम आहियूं। एतिरो टाइम थी रहियो आहे, सॼो शहर असांजो आहे, सभु असांजा क़बर एतिरा भाउ आहिनि, सभई पीअण, पर असीं पाणी खे महिरूम इन करे थिया आहियूं जो माना हिकिड़ो नज़रअंदाज़ कया विया आहियूं। ग़रीब महिलो हिकिड़ो आहे। ग़रीब महिले जो मक़सदु इहो त माना जे हिसाब सां पाणी जे कलाक 2 कलाक माना ॾींहुं त असांखे पाणी मिली वञे, पर उहा शइ कोन्हे। सॼो पीउ शहर रहो थो करे पोइ बि असां पाणी माना नथो अची सघे। उनजे लाइ असां माना हर शहर जे दोस्त वटि चङे मुड़ुस सभु गॾु विया आहियूं, सभु नाकार कंहिं बि कोन कई आहे, सभु असांजी माना मदद जी हिमत अफ़ज़ाई कई आहे, पर लेकिन पाणी जी मदद असां कोन कई अथनि। माना भई पाणी हिननि खे बि हे वीचारा इंसान आहिनि, हिननि खे पाणी कलाक 2 ॾिनो वञे। असांजा वीचारा बचा जेके ॿार जेके वीचारा वाहन था भरीनि वञो, हुतां वञो भरीनि। असांजो जेको वाटर सप्लाई आहे जेको असांजे पूरी पब्लिक लाइ जेको इंसान जे लाइ जेको मखलूक लाइ आहे उन में असीं माना महिरूम आहियूं। इन महिरूम जे लाइ हिकिड़ो लिखियो आहे त उनजे लाइ असांखे कंहिं बि क़िस्म जी मदद जेको कोन थी आहे। उनजे लाइ असीं बि इहो जेको अर्ज़ु कयूं था भई असां जिन महिल जाइज़ मदद कई वञे ऐं असांजी जेको इहो आहे जेकी तकलीफ़ आहे इनखे दूर कयो वञे, ख़तमु कयो वञे। उन सां गॾो गॾु थी जेकी लाइट आहे साफ़ु असां ग़रीब जो आहे हिकिड़ो सिंगल फेस आहे, उन खां जेको थंबो आहे उन में माशाअल्लाह असांजो जेको मोटर पाणी जो कोन थो हली सघे, इहा मिसाल पंखो आहे सो बि कोन थो हली सघे, ख़ाली रुगो मेणबती वारो टुमको उहो हले थो असां वटि। पर असीं इहो अर्ज़ु इहो था करियूं भई असांजी जेकी शिकायत आहे या तकलीफ़ आहे दूर कई वञे। असांजो पाणी सख़्तु ज़रूरत आहे। असांजे पाणी लाइ 3-4 साल खां वठी पाणी असां अचे कोन थो। बचा असांजा ॾिसो था पाणी दिला मथंदे हथंदे पाणी वञी वाटर सां पाणी भरियो वञे। वाटर सप्लाई असांखे का सहूलियत कोन्हे। असांखे महिरबानी कई वञे, असांखे पाणी असांखे सहूलियत ॾिनी वञे। असांखे बिजली जी बि असांखे वॾी सहूलियत न आहे। पाणी कोन्हे, महिरबानी करे असांखे पाणी पहुचायो वञे जेसि ताईं असीं ग़रीब आहियूं पी सघूं। पीअण लाइ सभु मुश्किल में आहियूं, तमामु तंग आहियूं। महिरबानी करे असांखे पाणी पुॼाए वञे। नंढे शहर जे रहवासियुनि जी हुकूमत खां घुर आहे त 30,000 खां मथे हिन आबादी वारे शहर में पुराणी वाटर सप्लाई स्कीम बहाल कराइण सां गॾोगॾु नई वाटर सप्लाई स्कीम ॾिनी वञे त जीअं शहरवासी पीअण जो साफ़ पाणी हासिलु करे सघनि।